अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम असांजो मुस्तक़बिल सां गॾु आहियां इम्तियाज़ लगारी। नाज़रीन, तव्हांखे ख़बर आहे त असांजो प्रोग्राम यूथ मोटिवेशन ते ॿधलु आहे ऐं कॾहिं कॾहिं ईअं बि असांजे साम्हूं ईंदो आहे त असांजे सिंध सूबे में या पूरे पाकिस्तान में तमामु अहिड़ा कम, तमामु अहिड़ा सुठा प्रोजेक्ट जेके बग़ैर ॾेती लेतीअ जे NGO जी सूरत में थींदा रहनि था। उन में असांजा सीनियर लेवल मैनेजमेंट जा माण्हू या जूनियर लेवल जा माण्हू पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि था, पर असांजी अखियुनि खां, असांजे दिलि दिमाग़ खां ओझल हुजनि थियूं। अॼु मुंहिंजे पैनल में हिकिड़ो ज़बरदस्त गेस्ट मौजूदु आहिनि। पाण माशाल्लाह सुठनि पोस्टनि ते रहिया आहिनि, पाण राइटर आहिनि, आर्टिकल बि लिखंदा रहिया आहिनि। उनखां पोइ यूनाइटेड नेशन डेवलपमेंट प्रोग्राम उन जा बि हेड रहिया आहिनि। उनखां पोइ आहे सिंध रूरल सपोर्ट ऑर्गेनाइज़ेशन, उन्हनि खे बि इन्हनि हेड कयो आहे एज़ अ पायोनियर। अॼु उन्हनि खां पुछंदासीं त सिंध में अहिड़े क़िस्म जा प्रोजेक्ट किथे हलनि पिया, कहिड़े क़िस्म जा प्रोजेक्ट अचनि था, उन्हनि प्रोजेक्ट्स में असांजे नौजवाननि जो किरदारु केतिरो हुजे थो, असांजे नौजवाननि लाइ जॉब्स लाइ अपॉर्चुनिटीज़ केतिरियूं क्रिएट थियनि थियूं, या फील्ड खां पोइ असां वटि जेके परेशानियूं, जेके मसइला आया आहिनि, उन्हनि खे कीअं हल करे सघिजे थो नौजवाननि जी मदद सां। आऊं तहे दिलि सां भलीकार करियां थो एजाज़ अली ख़्वाजा साहब खे। सर आऊं भलीकार करियां थो। अल्हम्दुलिल्लाह सर, माशाल्लाह अवां जा तमामु घणा पहलू आहिनि। असांजो प्रोग्राम छाकाणि त यूथ ते ॿधलु आहे, असां कोशिशि कंदासीं त अहिड़ा टॉपिक्स सिलेक्ट कजनि ऐं डिस्कस कजनि जंहिंमें असां यूथ खे बि लूप में वठी सघूं। अमी राइटर बि रहिया, राइटिंग में अव्हांजो एक्सपीरियंस कीअं रहियो? उनखां पोइ अॼु जो नौजवान राइटिंग ॾांहुं को ख़ासि दिलचस्पी कोन थो रखे, इन जा सबबु कहिड़ा आहिनि? राइटिंग करण सां, किताब लिखण सां, छपजण सां, विकामण सां असांखे फ़ाइदो कहिड़ो मिले थो? प्लीज़। वरी महिरबानी इम्तियाज़ साहब। एक्चुअली मुंहिंजा जेके आर्टिकल्स आहिनि उहो ज़्यादातर जेको फील्ड जो तजुर्बो आहे सोशल डेवलपमेंट जो, असांजी त फील्ड उहा ई आहे सोशल डेवलपमेंट जी, त उन में जेको तजुर्बो आहे उन जी बुनियादनि ते लिखियलु आहिनि। माना जेको मुंहिंजो पहिरियों जेको जॉब हो आखान हाउसिंग बोर्ड में, आखान डेवलपमेंट नेटवर्क वारनि सां हो, उन में जेको आहे असां लो कास्ट हाउसिंग ते कमु कंदा हुआसीं जी। त उन में माना लो कास्ट हाउसिंग जा कहिड़ा फ़ाइदा हूंदा हुआ, पोइ उन में असां जेके मेसन्स वग़ैरह हूंदा हुआ ॿार, उन्हनि खे ट्रेन कंदा हुआसीं, ट्रेनिंग करे उन्हनि जे थ्रू। त उन सां हिकिड़ो त नौजवाननि जे अंदरि जेके बेरोज़गार आहिनि, जेके वीचारा पढ़ियल लिखियल न आहिनि, त उहो वरी मज़ूरी जे कम में बि उनखे टेक्निकल उनजी एक्सपर्टीज़ असां डेवलप कंदा हुआसीं। त माण्हुनि जा घर ठाहींदा हुआ, त उनखे टेक्निकल एक्सपर्टीज़ मां फ़ाइदो थींदो हुओ, उन्हनि खे जेको आहे सुठी कमाई थींदी हुई। त उन्हनि जे बुनियादनि ते जेके असांजा तजुर्बा थिया, उहो NGOs जे फॉर्मेशन जो दौर हो। ऐं इहा ॻाल्हि करियां पोइ 1990s जी। त उन में पोइ असां जेके तजुर्बा कया ऐं सिंध में, त उन हिसाब सां पोइ असां मूं लिखणु शुरू कयो। ऐं मुंहिंजी जेका हिकिड़ी रिसर्च हुई बेसिक हेल्थ यूनिट मीरपुर ख़ासि में, हुन ते 1999 में अक्टूबर, ऐं उहा रिसर्च हुई इन ते त मिसाल डॉक्टर जे कॾहिं BHU में नथो अचे, त इहे जेके सर्विस प्रोवाइडर आहिनि नथा अचनि, त कम्यूनिटी जेका बेनिफिशरी आहे कम्यूनिटी, उहा उन्हनि खे छो न अकाउंटेबल बनाए। पोइ उन ते हिकिड़ी रिसर्च कई थी त छा कम्यूनिटी वाकई उनखे एतिरो एम्पावर कजे जो अकाउंटेबल बनाए त सर्विस प्रोवाइडर्स जेकॾहिं नथा अचनि, त उहे सर्विस प्रोवाइडर्स जेके आहिनि, मतिलबु डॉक्टर आहिनि, नर्सूं आहिनि, या LAWs आहिनि, जेके बि आहिनि, उन्हनि खे कढी सघनि, हायर एंड फायर करे सघनि। छा न कम्यूनिटी बेनिफिशरी आहे न, कम्यूनिटी उते वेठी आहे जी। सो असां वियासीं हिकिड़ी अस्पताल में मीरपुर ख़ासि में, मूंखे यादि आहे, त उन में डॉक्टर न हो, त असां कम्यूनिटी सां मीटिंग कई। असां विया हुआसीं आखान यूनिवर्सिटी तरफ़ां, त जॾहिं ॾिठोसीं त हुते न हुआ, त असां पुछियो त डॉक्टर छो कोन्हे, त हुन चयो डॉक्टर साहिबु ईंदो ई कोन्हे, हुन पंहिंजी प्राइवेट क्लिनिक हुन ते वेंदो, त अचे ई कोन। पोइ छा कजे, ॻोठाणनि चयो यार असांखे जी विलेज हेल्थ कमेटी जेका आहे उनखे तव्हां एम्पावर करियो। ऐं उन वक़्तु असां सां गॾु हेल्थ डिपार्टमेंट बि हो, त उनखे एम्पावर करियो त उहो उनखे हायर एंड फायर करे। त असां चयो पोइ ठीकु आहे, इहो तव्हांखे पावर असां गवर्नमेंट खे रिक्वेस्ट कंदासीं। त उहो जेको प्रोजेक्ट हो फैमिली हेल्थ प्रोजेक्ट, उन में गवर्नमेंट आखान यूनिवर्सिटी, गवर्नमेंट ऑफ सिंध हेल्थ डिपार्टमेंट ऐं वर्ल्ड बैंक, इहे टे गॾियल हो।
पोइ असां उन्हनि खे सजेस्ट कयो त यार हीअ थियणु खपे। हाणे उन ते मूं कुझु आर्टिकल लिखिया त भई उन वक़्त में डॉन में आउं लिखंदो हुउसि त इहो इंग्लिश में ॿ टे आर्टिकल लिखिया त मूं इहो लिखियो त भई इहो छो न अकाउंटेबिलिटी थ्रू पार्टिसिपेशन थियणु घुरिजे। ऐं डॉन संडे मैगज़ीन में इहो सॼो मेन पेज ते छपिया हुआ त अकाउंटेबिलिटी थ्रू पार्टिसिपेशन माना जेके पब्लिक आहे आवाम आहे उहा छो न सर्विस प्रोवाइडर्स खे अकाउंटेबल बनाए। पोइ ॾाढो सुठो माना उन्हनि जो रिस्पॉन्स मिलियो। उन में छा थियो जो पोइ दुनिया जी यूनिवर्सिटी मतिलबु लंडन में यूनिवर्सिटी ऑफ ससेक्स, ब्राइटन में जेको उनजो आहे ससेक्स यूनिवर्सिटी आहे त उन जो हिकिड़ो इंस्टीट्यूट आहे इंस्टीट्यूट ऑफ डेवलपमेंट स्टडीज़ लंडन, यूरोप जो वॾो डेवलपमेंट स्टडीज़ जो सेंटर आहे। उन्हनि में नोटिस वरितो ऐं पोइ उन्हनि असां खां पुछियो त हीअ छा वाक़ई इहा शइ थिए पई। पोइ असां उनखे सॼो मूंखां उन्हनि पुछियो त असां आगा खान यूनिवर्सिटी तरफ़ां उनखे मूं लिखी मोकिलियो त भई हीअ शइ थी सघे। लिखण जो आगाज़ हा हितां थियो, पॉसिबिलिटीज़ आहिनि। सही। पोइ इन ते हुननि इंटरनेशनल कॉन्फ्रेंस घुराई जीअं मूंखे बि घुराऊं। पोइ इहा रिसर्च सॼी त मूं प्रेज़ेंट कई त मुंहिंजी राइटिंग स्टार्ट हितां इन तरीक़े सां थिए। ऐं मुंहिंजी मोस्टली राइटिंग उहे आहिनि जेके इन माना रिसर्च जे बुनियादनि ते जेके असां ॻोठनि में कमु कया आहिनि, मुख़्तलिफ़ बिल्कुलु सही कमु कया आहिनि सोशल डेवलपमेंट। अच्छा सर, अॼुकल्ह नौजवाननि जो रुझान राइटिंग न केतिरो ॾिसो था? अॼुकल्ह अनफॉर्चुनेटली लिखण वारा माण्हू तमामु घटि आहिनि। छाकाणि अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे त हीअं दौर सफ़ा तब्दील थी वियो आहे। जेके असांजा नौजवान टिकटॉक जे दौर में रहनि पिया ऐं उनजो बसि व्हाट्सएप, टिकटॉक, फेसबुक पाण पुराणो थी वियो आहे, टिकटॉक ज़्यादा हले थो। बिल्कुलु। त बिल्कुलु शॉर्टकट माना अॼु जेकॾहिं आऊं वही 200 या 500 पेजिस जा किताब लिखां, हा केरु कोन पढ़ंदो? मूंखे ख़बर आहे माण्हू कोन था पढ़नि। बिल्कुलु सही ॻाल्हि। विकामनि में मूंखे ॿुधाईंदा आहिनि, पब्लिकेशन हाउसिस वारा ॿुधाईंदा आहिनि त यार इहो किताब त विकिजे ई कोन थो। इन रीज़न इहो आहे त इहो किताब जेको आहे एतिरनि पेजनि जे माण्हुनि खे पढ़ण जो टाइम न आहे। हाणे त वॉइस ओवर अची वियो आहे, माना तव्हां स्टोरी ॿुधाईंदा वञो त उहो वधीक ॿुधण में उनखे मज़ो थो अचे रादर देन उहो किताब खणी पढ़नि। बिल्कुलु सही। जॾहिं त यूरोप में अॼु ॾींहं ताईं किताब पढ़नि था माण्हू, माना अॼु ॾींहं ताईं बि नॉवल जी जेका रिस्पेक्ट आहे पढ़ण जी, किताब हथ में खणी पढ़णु आहे। मूं पाण ॾिठो आहे त उहो माण्हू पढ़नि था ऐं उहो किताब माना तमामु घणो छपिजे थो ऐं घणो विकामजे थो। असां वटि बदनसीबी आहे जो माण्हू किताब त छपजनि पिया तमामु घणा, पर माण्हू पढ़नि घटि था ऐं मूंखे नथो लॻे त किताब को एतिरो जल्दी विकामजी था वञनि। पोइ तरीक़ो इहो आहे त दोस्तनि खे तव्हां गिफ्ट कंदा आहियो। असां दोस्तनि खे लिखंदा आहियूं त साईं महिरबानी कयो असांजी किताब त पढ़ो। पर टिकटॉक जो जेको आहे न उहो माना अॼुकल्ह दौर आहे ऐं टिकटॉक जे करे जेको छा थियो आहे जो माण्हू हाणे उनखे माना उन्हनि खे मज़ो थो अचे न 2 मिंटनि जे अंदरि अंदरि तव्हांखे सॼी ख़बर पइजी वञे। त दुनिया तब्दील थी वई आहे। बिल्कुलु सही। अच्छा सर, आर्टिकल जी अगरि ॻाल्हि कजे त पाण आर्टिकल खे मीडिया सां कनेक्ट करियूं था। मीडिया स्टडीज़ जा जेके दोस्त आहिनि उहे ख़ासि तौर ते ईअं चवंदा आहिनि त यार असांखे नौकिरी न मिलंदी आहे, असांजी अर्निंग कोन थी थिए। छा अवी सम्झो था त नौजवान जेके मीडिया स्टडीज़ करे अचनि था उन्हनि में अगरि राइटिंग स्किल्स हुजनि, आर्टिकल्स लिखी सघनि, आर्टिकल्स छपाए सघनि त उतां उन्हनि जी का जॉब लॻी सघे थी? इन जो को स्कोप आहे? मीडिया इंडस्ट्री जो वॾो स्कोप आहे, अञा उन्हनि जो स्कोप वधणो आहे। छाकाणि मुख़्तलिफ़ क़िस्म जा चैनल्स वग़ैरह वधनि पिया काफ़ी ऐं मीडिया में काफ़ी स्कोप आहे। पर असांजे नौजवाननि खे मीडिया में इन्वेस्टिगेटिव जर्नलिज़म जेको आहे उन न वञिणो पवंदो। रादर देन त असां इहे स्टोरियूं ठाहे ऐं आर्टिकल जीअं जीअं असां लिखंदा हुआसीं उहो दौर ख़तमु थी वियो। हाणे इन्वेस्टिगेटिव जर्नलिज़म जो दौर ज़्यादा आहे ऐं तव्हांखे क्विकली ऐं सचियूं ख़बरूं सही तरह सां पेश करणु ऐं उन्हनि ख़बरुनि जे अंदरि बि तव्हांखे इनोवेशन्स पैदा करणी त कीअं इनोवेटिव तरीक़ा कहिड़ा आहिनि जो पढ़णु घुरिजे। असांजे माण्हुनि में मुसीबत इहा आहे, मसइलो इहा आहे त उहो इन डेप्थ स्टडी नथा कनि, बिल्कुलु रिसर्च नथा कनि। रिसर्च बेस्ड जेका जर्नलिज़म आहे न उहा सही हली सघे थी। उन में जॉब आहिनि, जॉब मिलनि बि था ऐं वॾा वॾा जेके आहिनि माना तव्हांजा चैनल्स आहिनि सॼी दुनिया में उहे माना CNN आहे या BBC आहे या ॿिया पाकिस्तान में जेके वॾा वॾा चैनल आहिनि ऐं सिंध में जेके हींअर तव्हांजो चैनल आहे, ॿिया चैनल आहिनि, त उनजी इम्पोर्टेंस तॾहिं वधंदी जॾहिं जेको रिसर्च बेस्ड जर्नलिज़म हुजे ऐं उहो ॿई पासा रखे, माना उहो सही तरह ॿुधाए। त उन में असांजे नौजवाननि खे स्टडी करणी पवंदी, रिसर्च करणी पवंदी, महिनत करणी पवंदी। त इन पासे मौक़ा तमामु घणा आहिनि। ॾिसो नी सोशल मीडिया सॼी इहो बि इहो क्रिएशन आहे न, इहो हितां ई त निकिती आहे न इन सॼी तरीक़े सां। त इहा बि त हिकिड़े क़िस्म जी जर्नलिज़म आहे न, हितां निकिती आहे। त इन में बि
तमामु वॾो स्कोप आहे जेकॾहिं असांजा दोस्तनि ते ध्यानु ॾियनि, सुठा राइटर पैदा थियनि जेके वॉइस ओवर ते पंहिंजूं स्टोरियूं ॿुधाइनि हा ऐं दुनिया जे अॻियां स्टोरियूं रखनि ऐं शॉर्टकट जेके आहिनि उहे चीज़ूं पैदा कनि। मतिलबु अॼुकल्ह टिकटॉक ते का हिकिड़ी अहिड़ी ख़बर हलाए छॾींदा माण्हू, करोड़नि में उन्हनि जो जेको आहे सो जॾहिं मदाह थियनि था त उनखे जेको आहे सो टिकटॉक जेको आहे उहे पैसा ॾियनि था, गूगल ॾिए थो पैसा, इन तरीक़े सां यूट्यूब ते पैसा मिलनि था त रखनि था त उनजो जेकॾहिं लखनि जी तइदाद में माण्हू ॾिसनि था त चैनल ते उन्हनि खे पैसा मिलनि था बाक़ाइदा। त कमाई जा ज़रिया तमामु घणा वधी विया आहिनि ऐं जर्नलिज़म में तमामु वॾो स्कोप आहे इन जो, छाकाणि त अॼुकल्ह त दुनिया ई सॼी खुली वई आहे, वसी थी वई आहे ऐं तव्हांजे हथ में जेको मोबाइल आहे उहो ई तव्हांजी पूरी दुनिया आहे, सभु कुझु आहे त माण्हुनि तरीक़े सां कमाइनि पिया। ऐं हिकिड़ी इंडिया जी हिकिड़ी छोकिरी आहे मिसाल ॾिसो एजाज़ साहब, माज़रत तव्हांजी ॻाल्हि कंटीन्यूस, ब्रेक जो वक़्तु छा आहे, ब्रेक खां पोइ अव्हांजी ॻाल्हि खे कंटिन्यू करियूं था। नाज़रीन वञो न केॾा रहिजो, असां मिलूं था हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ।